पाकन में वही विझंदा न दंग आहियूं असां महबूब जे बचड़े हुसैन जा मलंग आहियूं असां महबूब जे बचड़े हुसैन जा मलंग आहियूं मगर भुलजी भी किस्मत सां कॾहिं पीअंदा न भंग आहियूं असां महबूब जे बचड़े हाय हुके ऐं अहल बेत जी हुब न हिक जाइ ते हुजण घुर्जे पाकाईअ सां रहण घुर्जे जो पाकन जा पतंग आहियूं असां महबूब जे बचड़े हुसैन जा मलंग आहियूं असां महबूब जे बचड़े सुभान अल्लाह आल बे जी तारीफ़ पाकाई सां पर बयान कबी आहे मां नथो चवां क़ुरान थो चवे इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरुकुम तत्हीरा अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे बचन जे आल बेतन खे पाक बनायो आहे पाकनि जी तारीफ़ पाकाई सां बयान कयो वेंदो आहे पलीती सां न अरे हुसैन भी पाक आहे हसन भी पाक आहे अली भी पाक आहे सैयदा भी पाक आहे मूं पे अर्ज़ कयो अम्मा साण जी चो सुभान अल्लाह हजरत सलमा बिन्त उम्मे सा महबूब जे दरबार में डोड़ती आई या रसूल अल्लाह मुझा का मुझा महबूब जे भी औरतुन के बार थींदो आहे बार जमंदो आहे निफास ईंदो आहे खून ईंदो आहे रत ईंदो आहे पलीती ईंदी आहे ग़िलाज़त ईंदी आहे या रसूल अल्लाह तव्हां जी न्याणी फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा उन जी विलादत थी आहे खून आहे कोन ग़िलाज़त आहे कोन गंदगी आहे कोन पान मुर्की करे फरमाइन था ओ सलमा बिन्त उम्मे सा जेके अल्लाह मुश्क अंबुर सा ठाहियो ते ग़िलाज़त हूंदी कान आला हज़रत पेरो पियो खयो अचे सैयदा ज़ाहिरा तय्यबा ताहिरा यानी खातून जन्नत पहला अदा हे तो लेते बुढ़ड़ी औरत जो किस्सो हाने महबूब सुबानी जो 2 महीना छॾे पोइ महबूब सुबानी जो महीनो अचे तो पोइ इंशाल्लाह बुढ़ड़ी जो किस्सो ॿुधाईंदो भाई मौज़ू के फेरा न दुरूद मुझे दिलबर हबीब जे मथां पढ़ंदो बुलंद आवाज़ सां मुझे हबीब जे मथां दुरूद शरीफ वरी भी बुलंद आवाज़ सां मुझे लजपाल जे मथां दुरूद शरीफ 6 सालन जो हजरत इमाम आली मकाम जी ज़ात बाबरकात साईं फरमाइन था हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन हुसैन मुंहिंजो आहे मां मोहम्मद हुसैन जो आहे औलाद थींदी आहे हर को ख़ुशी थींदी आहे महबूब करीम अली जे घर में आया हजरत सलमा बिन्त उम्मे सा हजरत इमाम हुसैन जी ज़ात खे विझारे महबूब जे हथनि पाकनि में ॾिनो आहे पाण सॼे कन में आज़ान पढ़ियो खॿे कन में तकबीर पढ़ाए हजरत इमाम हुसैन खे वेझो फरमाए वेझो आंदो ता त पंहिंजा लब मुबारक पंहिंजी ज़बान मुबारक हुसैन जे हथ में विधो पान फरमायो हुसैन पुत्र अज नाने रसूलुल्लाह जी ज़ुबान चूसे वक्त वो टाइम ईंदो वो वक्त होंदो न तुंहिंजो बाबो होंदो न तुंहिंजी अम्मा होंदी न तुंहिंजो वॾो भाउ हसन मुतबा होंदो ओ हुसैन ज़ुबान चूसे वक्त अज भई टाइम थई वक्त थई ओ मुझे दिलबर हबीब करीम जा गुलाम हो परवान हो हे हुसैन जी मोहब्बत असां तव्हां जे लाइ इबादत हुसैन सा प्यार इबादत हुसैन सा मोहब्बत इबादत छो जो मुझे महबूब फरमायो अन नज़र अलीन इबादतुन व ज़िक्र अलीन इबादतुन अली जे निहारण भी अल्लाह जी इबादत आहे अली जो ज़िक्र करण भी अल्लाह जी इबादत आहे इमाम आली मकाम शहज़ादो आहे नंढड़ो आहे
मस्जिद नबी में सरकार निमाज़ था पढ़ाइनि सहाबा किरामनि खे। हेॾे तवजो सीता वारा, सरकार निमाज़ था पढ़नि मस्जिद नबवी में। मां बैन बैती मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह। सुभान अल्लाह। हे उहो महबूब आहे, 1.25 लाख नबीअनि जो काबो बैतुल मुक़द्दस हो। काॾे तुर ॻाल्हाईंदा हलो, काॾे? बैतुल मुक़द्दस में। सभु नबी बैतुल मुक़द्दस जे मुंहुं करे निमाज़ पिया पढ़नि। मदीने जा साईं भी बैतुल मुक़द्दस जे मुंहुं करे मुराद फ़कीर निमाज़ पियो पढ़े महबूब। पोइ निमाज़ पढ़ंदे पढ़ंदे मदीने जे साईं निमाज़ जे दौरान अल्लाह के इस्तदा कई। इस्तदा मौला आदम खां वठी ईसा रूहुल्लाह ताईं 1.25 लाख नबी पैदा कई। उन्हनि खे बि बैतुल मुक़द्दस काबो ॾिनई, मूंखे बि ॾिनई। पोइ हुननि में मूं में फ़र्क़ु कहिड़ो? सुभान अल्लाह। 1.25 लाख नबी आदम खां वठी ईसा रूहुल्लाह ताईं जेके नबी हुया, सभिनी जो काबो बैतुल मुक़द्दस। मदीने जा साईं निमाज़ जे दौरान, हेॾे तवज्जो, निमाज़ जे दौरान हाय हाय अल्लाह तो चवे महबूब के, महबूब छा थो चवी, छा थो घुरी, छा खपई, चओ न। सुभान अल्लाह। मदीने जे साईं फरमायो त मुंहिंजा मौला ॿियो कुझु नथो घुराए, मूंखे इन्हनि नबीअनि खां पंहिंजो काबो जुदा करे ॾे। सुभान अल्लाह। अॼु बि अल्लाह ताला तव्हांखे नसीब करे मस्जिद क़िबलतैन में वेंदो न, उहो निशान लॻो पियो अथव मथे। फ़कीर साहब ॾिसी आया हुई न। हाय मुंहिंजा महबूब घुरो, छा थो घुरी, छा खपई। मदीने जे साईं फरमायो मौला 1.25 लाख नबीअनि जो काबो बैतुल मुक़द्दस आहे, मूंखे बि उहो अता फरमाई। हाणे मुंहिंजी तमन्ना इहा आहे, इन्हनि नबीअनि खां मूंखे निमाज़ जे दौरान काबो जुदा करे ॾे। न तो अल्लाह चवे सा न महबूब निमाज़ पूरी कर, पोइ इन ॻाल्हि खे ॾिसूं था, पोइ तोखे काबो जुदा करे ॾियूं था। न कद नरा तक़ल्लुब वजहिक फिस्समाए फलनुवल्लियन्नक क़िबलतन तरदाहा फवल्लि वजहक शतरल मस्जिदिल हराम। सुभान अल्लाह। वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह जी इज़्ज़त बाबरकात तो फरमाए। हेरे तवज्जो, अल्लाह ताला तो फरमाए मुंहिंजा महबूब घुर, छा थो घुरी। अल्लाह जो महबूब महबूब करीम है उहो महबूब आहे जंहिंजे ज़बान ते अल्लाह ॻाल्हाईंदो आहे। वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युहा। जंहिंजे ज़बान ते अल्लाह ॻाल्हाईंदो आहे। मौलवी था चवनि कीअं अल्लाह नबीअ जे ज़बान ते ॻाल्हाए थो। ठोड़ू चवंदा अथव, ठोड़ू ॾिठा अथव न। मूछ पे उसरा, पीठ पे बिस्तरा। कोरो भी गॾु हूंदो अथनि, तेल भी गॾु हूंदो अथनि, तओ भी गॾु हूंदो अथनि। सम्झो था अलाए न। सलवार टिण खां मथे, सम्झो था न भा। कमीस सलवार छोटी, नीयत हूंदी खोटी। पेट अॻिते, पोल पोइते, निशानी पधरो। हाय हाय ये रसूलुल्लाह निशान ॾेई वियो असांखे। हा सीमा हुमो तालीक, ये ठोड़ हूंदनि, मुछूं वढल हूंदनि, पेट थुल्हा हूंदनि, पिनियूं मोटियूं हूंदनि। मुंहिंजा 1400 साल मुंहिंजे महबूब अॻ में पंहिंजे उम्मत खे ॿुधाए छॾियो। दुरूद शरीफ़ मुंहिंजे साईं जे मथां पढ़ंदो हलो। अलाए कहिड़ो मौज़ू हो। सलात मुंहिंजे हबीब जे मथां।
साईं पिया निमाज़ फरमाइनि। अल्लाह तो चवे